लात जतन कन हारी रे मैं तो लात जतन कन हा लाग जतन करे हारी रे मैं तो लात जतन कन हा अपनी पिया के पल पल जाऊं। फैसिलिटी पीअण जी कोन हूंदी आहे, उन जे हवाले सां तंगी थींदी आहे। ॿियो लाइट जे हवाले सां तंगी थींदी आहे। को सोलर सिस्टम वग़ैरह कुझु बि न आहे। असां ॿ टे दफ़ा जेको अर्ज़ु कयो आहे, वरी बि यूनियन काउंसिल वारनि खे त असांखे सोलर सिस्टम वठी ॾियो। उन्हनि आसरा ॾिना आहिनि, अञा ताईं कोन कयो आहे, पूरो मया कोन कयो आहे। बाक़ी रही ॻाल्हि तव्हां गर्मी जे हवाले सां, शिदत जे हवाले सां, असां ॿाहिरि स्कूल जे ॿाहिरि पासां वण मौजूदु आहिनि। उन्हनि वणनि हेठां ॿारनि खे वठी वेंदा आहियूं, उते जेको सो ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं। बाबा छा नालो आहे तव्हांजो? कुर्बान अली। कहिड़ी क्लास में पढ़ो था? चौथे में। पाकिस्तान जा केतिरा सूबा आहिनि? 4। तव्हां कहिड़े सूबे में रहो? सिंध सूबे में। छा नालो आहे तव्हांजो? रशीद अहमद। कहिड़ी क्लास में पढ़ो था? चौथे में। छा ॿुधाईंदो असांखे? गीत ॿुधायो। लात जतन कन हारी रे मैं तो लात जतन कन हा लाग जतन करे हारी रे मैं तो लात जतन कन हा अपनी पिया के पल पल जाऊं अपनी पिया के पल पल जाऊं हे बेनता करे मैं तो लात जतन कन हारी रे मैं तो लात जतन कन हा साजन साजन कि तो ही कि तुम बिछड़े मुहे जैसे मिल माछनी है भिन रे मैं तो लात जतन कन हारी रे मैं तो लात जतन कन हा। छा नालो आहे पुट? माशूक अली। कहिड़ी क्लास में पढ़ो था? 3 क्लास में पढ़ूंगा। पाकिस्तान जा केतिरा सूबा आहिनि? 4। तव्हां कहिड़े सूबे में रहो था? सिंध सूबे में। सरहद जो नओं नालो कहिड़ो आहे? सरहद। सरहद जो नओं नालो? केपी के। शाबाश। छा नालो आहे पुट? अमन शराब। कहिड़ी क्लास में पढ़ो था? पीरे। तव्हांजी पसंदीदा गुल कहिड़ो आहे? मोतियो। वक़्तु असां वटि मौजूदु आहे साईं वकार अहमद चांडियो, जेको हिते गुज़िरियल 4-5 सालनि खां हिते वॉलंटियर पढ़ाए रहियो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हां हिते घणनि सालनि खां हिते वॉलंटियर तव्हां पढ़ायो पिया मुफ़्त में ॿारनि खे? साईं मूंखे त तक़रीबन 4-5 साल थिया आहिनि वॉलंटियर तौर ते पढ़ाए रहियो आहियां। उन खां बाद में असां वरी एतिजाज रिकॉर्ड कयासीं त असांखे टीचर खपे, गवर्नमेंट टीचर खपे। उन खां बाद में गवर्नमेंट टीचर आयो, जेको मुंहिंजो पंहिंजो भाउ आहे NTS में पास थियो, जेको साईं निसार अहमद। उन खां बाद में तक़रीबन मूं वटि 50 खां अप जेके हुआ स्टूडेंट आहे, साईं निसार जे अचण खां पोइ 100 खां अप थी विया आहिनि। अच्छा, जॾहिं तव्हां हिते वॉलंटियर पढ़ायो पिए तॾहिं सिर्फ़ु तव्हां वटि 50 खां अबो हुआ ॿारड़ा। जॾहिं साईं जे अचण खां पोइ तव्हां वटि 100+ थी विया आहिनि ॿारड़ा। गवर्नमेंट जो जेको रेशो आहे उहो टीचर ते 20 जो रेशो आहे। पोइ तव्हां एतिरनि ॿारनि खे कीअं मेंटेन कयो थिए ऐं उन्हनि खे कीअं संभालियो थिए? ॾिसो त हाणे उहो असां अहिड़े हिसाब सां हलायो थिए त ग्रुप वाइज़ कमु कयो पिए। तव्हां हिते वॉलंटियर पढ़ायो त पंहिंजो तव्हां हिकिड़ो क़ीमती वक़्तु बि हिते हिन स्कूल खे ॾिनो, तव्हांखे उन मां छा मिलियो, छा हासिलात छा थी? न को ज़ाती तव्हांखे हिन मां इनकम मिली पई ऐं पोइ बि उन जे सुकून हासिलु कयो थिए, या ही जेके 7 जे तइदाद में ॿार हिते तइलीम पिराइण अचे त इन्हनि जी ख़ुशी खे तव्हां पंहिंजी ख़ुशी सम्झो थिए? असां ॾिसो त जॾहिं खां मूं ट्यूशन शुरू कयो त मूं वटि ॿार जेके आहे तक़रीबन माना